करे रड़ियो करे वावेला करे भगोवा मुझा दोस्तों हलदे हलदे दस्तगीर जी दरबार में आयो कदमन में अची करी पयोवा साथो तवे पीर मुझा बादशाह जिलानी जलील ताजला दरगाह जा हामद जा खलील अची ओकी मैल वारस जे वसील साता मुझे दिल के दिला सो जलील वो ज़िल्लत कयो मुज़लील रस बादशाह बगदाद जा ऐ सुना दस्तगीर मुझे मेहरबानी करो अमा जो कदम मुझे गर्दन जे मथा न मुझे जे मथा मुझे उजन जे मथा सुना वाके मुका गुस्ताखी तैया वाके मां कमीन पई कईया ऐ दस्तगीर मुके माफ फरमा सुने दस्तगीर फरमायो असा जो हो दरा जिते चोर ईंदा त वजीर बनजी ईंदा जिते सालम ईंदा तो उनके असा सल्तनत जो मालिक बनाए छड़ींदा तो त वाके गुस्ताखी कई तुझो ईमान खारिज थियो पर वरी असा जी दरबार में आयो असा तो के रब का माफी था थीजो वरी भी तो के असा विलायत दे मता फाइज करे सुभान अल्लाह नेकन सा बंद कर गणाई चोरन मा अब ताल बनाई ए अल्लाह जो बानो सुनो दस्तगीर मुझा दोस्त जाने सफर का जो आयो साईं के जुब्बो मुबारक पातल्ला कुर्तो मुबारक पातल्ला कुर्तो ढाढो थलो हो हिकड़े चोर जो ॾिठो वा सोचे त दस्तगीर जो कुर्तो चोराया सुनो दस्तगीर अल्लाह जो कामिल मानो रात थी वई आ पंहिंजे हुजरे में आयो सुमनी नमाज पढ़ी आयो हो मुझा दोस्तो कुर्तो मुबारक लाए करे कमरे में चंगे पाण नवाफिलन में शुरू थी वयो अल्लाह जी याद में मशगूल थी वयो ये चोर भी पुठा सोराईंदे कमरे में अची नमियो मुझा दोस्तो दस्तगीर जो जुब्बो मुबारक खणी ॿाहिरि वञण जी कोशिश कयां ॿाहिरि जो भॻो त दरवाज़ो बंदि थी वयो हाणे सोची दस्तगीर नमाज में या नवाफिलन में हाणे मां जे भॼा कॾे भॼा दरवाज़ो बंदि थी वयो साईं जे कमरे में मुझा दोस्तो चार पाए रखला उन जे हेठां हिकिड़ी छटाई आहे छटाई जे अंदर लपेट करे छॾी रहियो सोचे त फजर जी आज़ान थींदी दस्तगीर वेंदो फजर जी नमाज पढ़ण मस्जिद में मां दरवाज़ो खोले भॼी अधु रात थी मुझा दोस्तो बुजुर्गो दस्तगीर जे दरवाजे ते दस्तखत मिली आ सुनो दस्तगीर अल्लाह जी याद में या नवाफिलन में या मुझा दोस्तो रब के छोरी जाए दरवाजे ते जो दस्तखत मिली सुने दस्तगीर सलाम फेरे मुझा दोस्तो दरवाजो जो खोलियो वा त हिकड़ो शख्स बीठो वा ही अल्लाह जो कामिल बानो वा अर्ज़ करे सुना दस्तगीर फलानी जगह ते अज हिकड़े अब्दाल जो विसाल थी वयो वा अब्दाल जेको हूंदो 40 वली जगह 40 वली सोना दस्तगीर अब्दाल जो विसाल थी वयो ऐं उते अब्दाल जी ज़रूरत अवा तमाम वलियन जा सरदार आयो अवा अब्दाल दियो वो सुभाणे जे कदे उते को नुक़सान थियो या को बावेलो थियो या ज़िलज़िलो आयो या मुसीबत थई त अवा ज़िम्मेवार आयो छो त मुझा दोस्तो अब्दाल जिते हूंदो उते मुसीबत न ईंदी आ सुने दस्तगीर फरमायो अब हींअर अथरात अब्दाल ॾिठा पर हा दस्तगीर जो दरवाज़ा को खाली न इता सा खाली के न मोटाईंदा हलिया मुझा दोस्तो बुजुर्गो सुने दस्तगीर फरमायो त मूं वटि हिकिड़ो अब्दाल जेको मुसाफ़िर मेहमान रात रहण आयो आहे त निंड में मुझी चार पाई जे हेठां छटाया इन हेठां सुतल्ला ऐं इन अब्दाल के वठी उते वञी मुक़रर कर मुझा दोस्तो बुजुर्गो चोर किर निंड किथां थी कन ते जो दस्तगीर जो आवाज़ जो तहां करे उठियो सुने दस्तगीर जे कदमन में अची किरियो अर्ज़ तो करे सुना मां त चोर मां त बुरे इरादे सां आयुसि चोरी जे इरादे सां मां कीअं थो अब्दाल थी सघां सुने दस्तगीर फरमायो चोर वाक़ई हुए पर ही दस्तगीर जो दर्रा हिते जेको चोर ईंदो हो जॾहिं वेंदो त वज़ीर बणिजी करे वेंदो लेकिन सामद कर गणाई चोरन मां अब्दाल बनाई बेशाना अकल है अचन चोर
असन त चोर वञन वज़ीर तालिब मां मुंहिंजो मुर्शिद सुआ है दुनिया जा रहबर दस्तगीर तालिब मां मुंहिंजो मुर्शिद सुआ ओ सुनो दस्तगीर मुंहिंजा दोस्त जी यारी तो मुझा दोस्तों बुजुर्ग दस्तगीर जी यारी जेको हसनी भी आहे तो हुसैनी भी आहे महबूब सुभानी दस्तगीर जो मुरीद दस्तगीर जो फरमान साईं जो फरमान साईं जो फरमाना तो मुझो मुरीद के मुश्किलात में हुजे मूंखे सॾ करे दे सच्ची दिल सां सॾ करे दे त मां कीअं तो हाज़िर कीअं तो इन जी मुश्किलात तो दस्तगीर जी यारी ऐं महबूब जो मिलाद इन्हनि शयुनि सां वाबस्ता हूंदा त मुंहिंजा दोस्तो कॾहिं अव्हां जे खज़ाने में खोट न थी दस्तगीर इन यारी वारे ॾींहुं सुने दस्तगीर जो विसाल 17 तारीख़ ते आहे 17 रबीउ सानी यारी वारी रात दस्तगीर महबूब जो मिलाद हर महीने जो मिलाद मुझे महबूब जो मिलाद पूरो साल मिलाद जिनके सदके पूरी दुनिया बनी मुझे महबूब जो मिलाद पूरो साल मिलाद हर महीने की यारी ते सुनो दस्तगीर महबूब जो मिलाद ऐ ओ मिलाद हलंदे 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 दस्तगीर जी यारी सां शुमार तो मुझा दोस्तों अवां भी दस्तगीर जी यारी मनाई या मोहब्बत जो इज़हार कयो अल्लाह वारा सां मोहब्बत जो इज़हार पिताई साईं फरमायो त या वेह फिरियन वट या कर फिरियन जी पुकार इन्हनि टिनि ॻाल्हियुनि खां थार शल कादर कंहिंखे न कर शल कादर कंहिंखे न कर अल्लाह वारा सां मोहब्बत होंदी अल्लाह वारा सां दोस्ती होंदी ए अल्लाह वारा तोखे अल्लाह वटि पर मुझा दोस्त खुलूस हुजे नियत में खुलूस नियत सां अल्लाह वारा सां मोहब्बत भी हुजे ऐं उन्हनि जे नक्शे कदम ते ख़ासि करे नमाज़ जी पाबंदी रोज़नि जी पाबंदी बुरनि कमनि खां माण्हू बचण जी कोशिशि करे ही त नाज़ुक नफ़ीस दौर आहे असां अमली तौर घणो कुझु कंदा आहियूं कौलनि या फ़इलनि घणो कुझु कंदा आहियूं पर अमल असां में न हूंदो आहे कीअं भला मसाला जा साफ़ करायो सुभाणे शबाश कयो परवान आयो पर इन सां गॾो गॾु जंहिं 5 वक़्त नमाज़ पढ़ो त अञा 4 चंद लॻी वञनि कहिड़ो मज़ो अची वञे ख़ुदा जे नमाज़ जी पाबंदी ऐं रोज़नि जी पाबंदी बुरनि कमनि खां माण्हू बचे नंढे वॾे जो अदब एहतराम हुजे ऐं अल्लाह वारा सां माण्हू वाबस्ता ख़ुदा बि ईअं घर वेठे न मिलंदो आहे अल्लाह वारा सां नी निभा उन्हनि खां ज़िक्र वठ उन्हनि सां दोस्ती रख अल्लाह जी इबादत नमाज़ पढ़ंदे पढ़ंदे रब सां मिली हज़रत इब्राहिम आदम रहमतुल्लाह अलैहि वक्त जो बादशाह था गुज़रियो सल्तनत जो मालिक रिजाड़े पंहिंजे महिला जे अंदर नरम बिस्तरनि ते आराम सुतो पियो अचानक इब्राहिम आदम जे घर जे मथां आवाज़ थियो त ही सोचा उथी आवाज़ नहीं मुझे घर जे मथां केरु आहे हिकिड़ो हाथ ते आवाज़ आयो ग़ैबी आवाज़ इब्राहिम आदम तुंहिंजे घर जे मथां उठ चढ़ी इब्राहिम आदम चयो ईअं थी नथो सघे जो मुझी बिल्कुल दहलीज पूरी बंद 4 दीवारियां का दाखिल होने का सीढ़ी कोने इम्पॉसिबल नामुमकिन गाल थी नथो सघे तो आवाज आयो इब्राहिम आदम
जेकॾहिं बग़ैर के वसीले जे बग़ैर के ॾाका सीढ़ीअ जे तुंहिंजे घर जे मथां उठ नथा चढ़ी सघनि त तोखे बि नरम बिस्तरे ते रब नथो मिली सघे। मुंहिंजा दोस्तो ही आवाज़ हिन जे कननि ते पियो आहे वेस वॻा लाहे मुंहिंजा दोस्तो बादशाही जोड़ा लाहे बयाबान में निकितो आहे मुंहिंजा दोस्तो फ़क़ीराना हाल करे छॾियाई कशे जेल कशा अॼु जेल कयाऊं डबरा लाऊती लतीफ़ चए तन खे ॾींहं तसा को वजे गसा पासे कन पाण खे झगल वञी वसाए बयाबान वञी वसाए रब जी याद में वञी रहियो आहे मुंहिंजा दोस्तो अल्लाह खे पियो न्यारे ऐं जेको तो माण्हू मिले हीअं पियो चवे त रब जेका राज़ी करे ओ रब जेका राज़ी करे अहिड़ी अमा में आहेरी मेर थी मूं साहलो सबका सताए हे अल्लाह जी इबादत में मुंहिंजा दोस्त अहिड़े तरीक़े सां रब खे रिझाए अल्लाह जो कामिल थी वियो आहे अल्लाह जो बरगुज़ीदो थी वियो आहे अल्लाह जो प्यारो माण्हू थी वियो आहे उहो बि वक़्तु आयो आहे मुंहिंजा दोस्तो जो हिनखे बादशाह हिनखे मुंहिंजा दोस्तो शहंशाही जोड़ा बादशाही जोड़ा पाता हूंदा हुआ पर मुंहिंजा दोस्तो हिन रब जी यादि में पंहिंजे जिस्म खे ॾारे छॾियो मुंहिंजा दोस्तो प्रिया जे प्रचार में अचे दिन आराम हो दुनिया बिनी ले दाम बचन मोस जी पंहिंजा कपिड़ा फाटी विया मुंहिंजा दोस्तो पेर उघाड़ा कंजा मुंहिंजा दोस्तो जिस्म जिते कपिड़ा फाटी वेंदा हुआ भागंदो हो वणनि जा कंजा करे उन्हनि खे मुंहिंजा दोस्तो टुबींदो हो हिकिड़े ॼाणे सजले दरिया जे किनारे ते वेठो हुआ साईं जे हथ में सुई आहे साईं जे सुखण जो पांचो फाटी वियो आहे ऐं उन सुईअ सां पांचो वेठो सुबे अल्लाह जी कुदरत जो उन ॾियारे साईं जो जेको साबिक़ा वज़ीर हो जॾहिं सल्तनत जो ही मालिक आहे जेको साईं जो वज़ीर हो उन ॾियारे मुंहिंजा दोस्त शिकार जे बहाने सां फौज सां गॾु निकितो आहे सजले दरिया जे किनारे सां अची गुज़रियो आहे मुंहिंजा दोस्तो हिन जी जो हज़रत इब्राहिम अदम जे मथां नज़र पई आहे हिन सुञातो त ख़ुदा इब्राहिम अदम त कोन्हे थोरा प्यारे करे फौज खे रोके करे पाण मुंहिंजा दोस्त लथो आहे सुभान अल्लाह छा ॾिसे इब्राहिम अदम वेठो आहे ऐं सुईअ सां मुंहिंजा दोस्त पंहिंजे हथ वेठो कपिड़ा सुबे ऐं वज़ीर ॾिसी करे हैरान थी वियो इब्राहिम अदम ही छा राज़ आहे छा माजरा कहिड़ी ॻाल्हि तोखे परेशान कयो आहे कहिड़ो दुख परेशानी आया तूं सल्तनत जो मालिक में असां तोखे ॻोल्हींदा वठूं न्यारींदा वठूं तुंहिंजा हे हाल के कया इब्राहिम अदम तो फरमाए ऐं वज़ीर पहिरीं जॾहिं मां सल्तनत जा झोला पाईंदो हुअसि शहंशाही लिबास पाईंदो हुअसि सिर्फ़ तव्हां मुंहिंजे हुकुम जी तामीर कंदा हुआ तव्हां मुंहिंजी तोहार कंदा हुआ तव्हां मुंहिंजी ताबेदारी कंदा हुआ पर अॼु हिन हाल में हिन फ़क़ीराने हाल में अल्लाह पाक मूंखे उहा इज़त अता कई आहे उहो मर्तबो अता कयो आहे जो हलिया तोखे मंज़िल ॾेखारिया मुंहिंजा दोस्त साईं जे हथ में जेका सुई आहे सेबो वेठो करे उहा सुई जो दरिया में उछलाए वरी बि इशारो कई त समुंड जो मछलियूं मूंखे मुंहिंजी सुई वापसि खपे मुंहिंजा दोस्तो समुंड जूं जेकियूं मछलियूं सभु पंहिंजा मुंहुं ॿाहिरि कढी हर हिकु मछीअ जे वात में हिकु हिकु सोन जी सुई आहे हर का थी चवे ऐं इब्राहिम अदम हीअ सुई मुंहिंजा दोस्तो इब्राहिम अदम तो फरमाए ऐं मुंहिंजा वज़ीर जॾहिं मां सल्तनत जो बादशाह मालिक हुयुसि जॾहिं मां शहंशाही लिबास पाईंदो हुयुसि सोफ़ो मोहबत जे करे न मुंहिंजे रोब दबदबे जे करे मुंहिंजी इज़त कंदा हुआ पर हिन फ़क़ीराने हाल में अल्लाह पाक मूंखे एॾी इज़त ॾिनी आहे जो समुंड जूं मच्छूं बि ॾिसी थियूं मुंहिंजी इज़त कनि मुंहिंजा दोस्त ये होंगी आजिज़ी ऐं कुछ मेहनत
अल्लाह जे रस्ते ते हलण जे लाइ असां 8 क्लास में पढ़ंदा हुआसीं ऐं माशाअल्लाह स्टूडेंट वेठल होला सारा ते त हिकिड़ो लेसन आयो सफ़र अंग्रेजी त हिकिड़ो माण्हू हो पहाड़ ते चढ़ी करे आवाज़ ॾियो माय गॉड अल्लाह जी पसंद करे मथा आवाज़ आयो हाथ की आवाज़ आयो गो डाउन अगेन आई लिव इन अमंग द पीपल हेठ वन मां इंसान जे दिलियन में रहंदो आहियां अल्लाह जी तरफ खां आवाज़ आयो हेठ वन मां इंसान जे दिलियन में रहंदो आहियां अल्लाह जे रहण जी जगह इंसान जी दिल आहे बेटा इसे फरमायो त वञी छो वणकार हित न गोली हो तके वञी छो वणकार हित न गोली हो तके जेको कोन गोली पुछे पारो पारो पार ही सती पद संदरो फिर सुनो से पार बोलाए नैन निहार रतों में तेरो दोस्तो अल्लाह इंसान जे दिल में तो रहे को माण्हू चवंदो परेशान है अब ये दिल अल्लाह जे रहण जी जगह है तो तुन दिल में लेके के याद परेशान थींदे अब तुंहिंजे घर में भला ॿियो केरु अची दुख थींदो न तकलीफ़ थींदी न पंहिंजे घर में अची ॿियो केरु कब्ज़ो करे तकलीफ़ थींदी न ये दिल अल्लाह जे रहण जी जगह है पोइ हिन दिल मां जेको रब खे कढी के तूं हमेशा अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब खबरदार खबरदार बेशक जेकरे अवां चाहियो था खबरदार मां अल्लाह जे ज़िक्र सां ही पंहिंजे दिलनि खे इत्मिनान ॾींदा कयो सुकून अवां जेकॾहिं चाहियो था असांजे दिलनि खे राहत मिले चैन मिले करार मिले सुकून मिले मुंहिंजा दोस्तो रब जो ज़िक्र करियो न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से अरे दिल को तसल्ली मिलती है खुदा को याद करने से अहिड़ो रब जी याद में थी वञ जो हर शइ मां तोखे अल्लाह जे ज़िक्र कयो सुहिणो सिंध जो सरताज शहनशाह सचाई हिकिड़े ॾियारे मुंहिंजा दोस्त हिकिड़े रस्ते तां गुज़रियो त मैया जी कतार मैया जी अतवान जेकी हूंदी आहे ॿाराड़ी जे अंदरि हुनखे चढ़ो बेचारे साईं मुंहिंजा दोस्त उन चढ़े मां जेको लार लॻल आवाज़ थी आयो बेचारे साईं बीह उन चढ़े में न्याय कहां कया छो त अल्लाह जा काम जेके हूंदा उन्हनि खे हर शइ मां अल्लाह जो ज़िक्र ईंदो मुंहिंजा दोस्त सुहिणे सिंध जे सरताज बेचारे साईं जो चढ़े खे ॾिठो त साईं चढ़े में न्याय फरमायो चढ़ा किथां पिराई बात परीअ जी अरे चढ़ा चढ़ो जो ठोकराई तोखे इश्क जी झटक खां मिली तो ये परीअ जी ॻाल्हि किथां चढ़े जवाब ॾिनो बेटा इसे तोखे असांखे सम्झा चढ़े फरमायो जवाब ॾिनो अर्ज़ कयो सोना बिठाई मां लोह जो टुकड़ो हुयसि के
रस्ते ते मां बेकार थी पियल हुयसि पोके शख्स मूंखे ॾिठो ओ खणी लोहार वटि आयो पोइ लोहार मूंखे टांडे में विधो आहे बाहि में विधो आहे साड़ियो आहे साड़े वरी बि मूंखे पाणी में विधाई पाणी ॾेई वरी बि मूंखे साझाण जे मथां रखी मुतरकनि जी मार सां ठपे वरी भी टांडे में विधो वरी भी मां सड़ियो आया सड़ी पो वरी भी मुखे पानी मिलियो पानी मिली वरी भी मुखे साड़ियो वियो साड़े वरी भी पानी मिलियो अहिड़े तरीक़े सां मां कई मरतबा साड़ियो वियो आहियां पो साड़े मुंह मां जेको सो मुखे पिघलाए करे विघारे करे पो मुंह मां ही लो जो चड़ो बनायो वियो चड़ो तैयार करे पो मुंह में नार विधी वई आहे पो सोना इश्क जी मंजिल ॾाढी ॾुखी आहे जफ़ा जो इश्क में मिले वो जफ़ा ही नहीं सितम न हो तो मोहब्बत में कुछ मज़ा ही नहीं आशिक ज़हर पिया बेहदसी बेसन घणो करे कातिल जहा हे हमेशा है रात लगन ढूंढ लतीफ़ चए बना गया फिराक वो तोरे चाक तब अब नाम से ओ भिटाई ये इश्क की मंजिल का सबली ना है अल्लाह जो जिक्र मिलन को सबल होना है रब सां मिलन को सबल होना है मां पेरी लोह जो टुकड़ो हुयो वो मुखे टांडे में साड़ियो वियो टांडे में साड़े वरी पानी ॾिनो वियो पानी में मुखे ठारे वरी भी साड़ियो वियो वरी मुतरक सां मुखे ठपियो वियो मूं दुख ॾिठा मूं ईज़ा सठां मूं तकलीफ़ूं ॾिठियूं ओ तकलीफ़ूं सहंदे पोइ मूंखे हीअ मंज़िल मिली विचाई सदो फरमाए चड़ा तवार कथा फिराई बात बुरी जी चलो तो जवाब दे जवे तो हिक तहमूरन बाबू खोड़ियो यो हयो हन था ओला पासे इश्क जा ओ सफा हजार तेरे रखो साधान से मथा मुतरकन जी मार ओ बिचारी नहीं पार मुंह पिलाई बात बुरी जी अल्लाह जो जिक्र का सवली गाल कोने मंजिल के रसद का सवली गाल कोने वो अल्लाह जा कामिल उन्हनि सां यारी सानी निभा हेड़ी महफिल मना उन्हनि जी याद में वेले तो रब इंशाअल्लाह उम्मीद है असां जी महफिल दस्तगीर के दरबार में जरूर पहुंचो अब उम्मीद है इंशाअल्लाह दस्तगीर सुनो दस्तगीर ॾिसी रहियो मदीने जा मीर अवां मिली झुली इश्क जो सबूत ॾिनो दस्तगीर जे मुरीदी जो सबूत ॾिनो ग़ुलामी मुस्तफा जो सबूत ॾिनो इंशाअल्लाह असां खे उम्मीद है त महफिल जरूर असां सोने दस्तगीर जे दरबार में अर्ज़ करियो महबूब जी दरबार में अर्ज़ करियो सोना कई रात कई दीवाना जो महफिल करियो होंदी पर असां जी भी महफिल से कबूल पवे सब जो अहां जा आशिक ओ असां यारी कबूल पैशन अहां जा आशिक हजार असां यारी कबूल पैशन अहां जीवानी असल सराया अहां जीवानी असल सराया हे बंदे यारी कबूल पैशन अहां जा आशिक हजार उदास सिरफ सिवा सोना अनाथ मेरे छोड़िया है जुरे तुझे पई सरे पिस्क में जुरे तुझे पई सरे पिस्क में हे दिल तारी कबूल पैशन अहां जा आशिक हजार मदीने हलंदा छो इंशाअल्लाह ये पुरानो नज़र मिलियो आहे यार जॾहिं ते बेशुमार मोस्तले पढ़ंदो
अल्लाह मुझे भलो करे दी गदर अंदर पुजायो सुभान अल्लाह खणी वनी निया पो खुदा रा कबूतर मोहम्मद मिठे दे यारा कबूतर सब तो सुभान अल्लाह खणी वनी निया पो खुदा रा कबूतर मोहम्मद मिठे दे यारा कबूतर भले मोहम्मद मिठे जो वही की सलाम भले जो वही की सलाम भला भागती गई भला भागती गई भला रा कबूतर मोहम्मद मिठे दे यारा कबूतर वनी निया पो वनी निया पो प्यारा खुदा कबूतर मोहम्मद मिठे दे यारा कबूतर सजो हाल में लिखो पुनल पार छो सजो हाल लिखो पुनल पार लिखी छो दुख सूर सारा सोबारा कबूतर मोहम्मद मिठे दे यारा वनी निया पो खुदा कबूतर मोहम्मद मिठे दे यारा कबूतर खुदा तू मोते मेहरबानी खड़ी वली निया पो जिते मुझ जानी खुदा तू मोते मेहरबानी खड़ी वली निया पो जिते मुझ जानी अखिन सांद सिया मुनारा कबूतर मोहम्मद मिठे दे यारा कबूतर सजण तले जा बठे दी यारी बठे दी पारे फिरन दे रहे जा सजण तले जा बठे दी पारे फिरन दे रहे जा कजा तुरब तारा कबूतर मोहम्मद मिठे दे यारा कबूतर खड़ी वनी निया प्यारा कबूतर मोहम्मद मिठे दे यारा कबूतर मुझा दोस्त हिकिड़ो फरमान जो गज़ल ऐं चचा हाजी हारू असांखे नचे वञी करे भाईंदो हो चचा बाबू जेके अॼु असांजे अखियुनि खां गायब
हर महफिल में हर लम्हा असां सां गॾु हूंदा हुआ, महफिलूं हूंदियूं, कचहरियूं हूंदियूं या मेला या यारी हूंदियूं। अॼु असांजी नज़रुनि खां ग़ाइब आहे, दिलि चवे थी त उन्हनि जे जेको सो मुतालिक हिकिड़ो शेर थी वञे, सभु जो सुभान अल्लाह। उडामी भुलाविया है गुल गुलजार अज कोने मरिया मोर माझिया मरिया मोर माझिया हंजन होगा अज कोने छदे सुता स्या वनी सुन में छदे सुता स्या वनी सुन में चढ़िया जे घोट घोड़ चढ़िया जे घोट घोड़ संदन हसवार अज कोने उडामी बुलाविया है गुलन गुलजार अज कोने मरिया मोर माझिया हंजन होगा अज कोने लदे लाकीरा है लखरा अजब इंसान दिस कहरा लदे लाकीरा ओ लखरा अजब इंसान दिस कहरा सूरत में हुआ सुना तो सूरत में ओ संदन सीखा अज कोने उडामी बुलाविया उडामी बुलाविया है गुलन गुलजार अज कोने मरिया मोर माझिया ओ हंजन होगा अज कोने ओ तातोड़ सतुला करे व्याठा से खाली ओ तातोड़ सतुला खाली उहा महफिल उहा मजलिस उहा महफिल उहा मजलिस पर उहा ललकार उहा हुबहार अज कोने उडामी बुलाविया है गुलन गुलजार अज कोने ललिया मोर माझिया हंजन होगा अज कोने अञा हिकिड़ी फरमाइश आहे उस गोठ में कॾहिं कॾहिं अचे बस शागिर्द को फरमाइश था रात नबी साईं जे शान में मिलाद जे शागिर्द फरमाइश
रात बित जला थिया परियन पहरा दिना महबूब महल था काज महल था मदनियत महल था रात बित जला रात बित जला थिया मदीने वारा साईं आवाज आवाज सामना फरमायो तो महबूब आया फर्ज मिनी नूर मुखा नूर आयो पर नूर एड़ो आयो जो मां पंहिंजे घर में वही शाम जो माली किसरा दा कोट मां करंदे ॾिठा शाम जो मारियो मां इएं पे ॾिठो एॾी महबूब जे नूर जी झलक हुई जो मां मारियो इएं पे ॾिठो जी मुंहिंजे हथ जूं तरियूं अम्मा आमना जी फरमाए तो मुझे पत्थर मुबारक तेरे महबूब जलवाए रखा कदे बीबी आशा भी अचे कदे बीबी मरियम भी अचे कदे हुरू भी अचन कदे मलाइका कदे नबी मुझे मुबारक भी आदि अम्मा आमना के लख लख मुबारक जो तू बिनी जान जे सरदार अम्मा जावा पोजे रात महबूब जावा उन रात खुदा जे रहमत में जा मियां वठा पर ई मियां अहिड़ा वठा जला अहिड़ा थिया जो मां अहिड़ा तजला जो 360 फुट जेके काफिला जे अंदर रखिया उहे सजदे में मुतबर किया मुंह भर के किया सजदे में अची किया ऐ अम्मा आमना जी फरमाए किसरा जा ओठ ऐ शाम जो मारियो मूड छु रात बित जला थिया परियन पहरा दिना महबूब महल था रात बित जला हुरो हार खणी आयो हुरो हार खणी आयो मलकल मुश्क मलकन मुस्क रात बित जला थिया रात बित जला थिया परियन पहरा दिना महबूब महल था काज महल था रात बित जला थिया शाफे फरमाया तो नमाज के बारे में कुछ बयान करो हकीकत भी है तव्हांखे मज़े वारी ॻाल्हि अदा इक़बाल सोची दो अदा जावेद ऐं जिन जा वालिदैन वफ़ात करे विया बस ई सोचदा त असांजा माइट जन्नत में हुजनि ये असां महफ़िल कराई ई साले साला बख़्शींदासीं इको साउंड घुरायो ऐं हेॾो वॾो ख़र्चो कयोसीं लेकिन हिकिड़ो मुफ़्त में सवाब जेको पाण खे बि मिले तमामु मोमिन खे बि मिले वालिदैन खे बि मिले मुफ्त में सफा नमाज तो पढ़ पूरे मोमिन जी बख्शिश ने मां पीउ जी बख्शिश मोमिन जी बख्शिश जे अचण वारे औलाद जी बख्शिश जी बख्शिश ॾिसो मां नमाज पढ़ूं हर नमाज में तहियात के बाद दुरूद इब्राहिम पढ़ंदा आहियूं सलाम फेरण खां अॻियां आख़िरी जेको तशहुद हूंदो आहे तहियात आखिर में असां दुआ पढ़ंदा दुआ कहिड़ी हूंदी रब्बि जअलनी मुक़ीमस सलात मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना इग़फिर ली व लिवालिदैया व लिलमुमिनीना यौम यक़ूमुल हिसाब बानो अल्लाह जी नमाज पढ़े नमाज पढ़ी अतहियात में वेठो रब जे अॻियां गोड़ा भरी
अत्तहियातु लिल्लाहि व सलावातु व तय्यिबातु व सलामु अलैका अय्युहन नबी अत्तहियातु पढ़े दुरूद पढ़ी अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। ॿियो दुरूद पढ़ी हाणे वेठो आहे अल्लाह जी दरबार में गोरा भनी वेठो आहे अर्ज़ पियो करे रब्बि जअलनी मुक़ीमस्सलाह ऐ मुंहिंजा मौला मूंखे नमाज़िन मां बना वमिन ज़ुरियती मुझे औलाद के भी नमाज़िन मां बना रब्बना व तक़ब्बल दुआ मौला मुझी दुआन के कबूल फरमा रब्बना इग़फिर ली मौला मुझी बख्शिश फरमा वले वालिदैया मौला मुझे माफी जी बख्शिश फरमा वलिल मुमिनीन तमाम मोमिन जी बख्शिश फरमा यौम यक़ूमुल हिसाब ओ क़यामत जो दी कायम थियण ताईं मौला असां जी को बख्शिश कर। बानो रब जी नमाज पढ़े पियो घोड़ा भनी वेठो पंहिंजे लाइ दुआ घुरई पंहिंजे बचन लाइ घुरई माफ़ी लाइ रब साईं मलाइकनि जो हुकुम कंदो मलाइको ओ फलाणे माण्हू जा कीअं मूंखे वेठो रिझाए कीअं मूं रब जी यादि में वेठो अल्लाह जी नमाज पढ़े पियो मूंखां घुरे वेठो हुनजो बाबो अज़ाब में मुस्तग़रक़ आहे हुनजी माउ जे मथां अज़ाब थी रहियो आहे हुनजे भाउ जे मथां थी रहियो आहे हुन फलाणे हुनजे दोस्त मथां थी रहियो वञो बानो का घुरे पियो मां रब्बुल आलमीन आहियां रहमत वारो रब आहियां मां जेको हुनखे बख़्शिश कयो हिन जे दुआ जे सदक़े मां हुनखे बख़्शिश कयो जेकॾहिं चाहियो था त असांजे माउ पीउ खे सवाब मिले मुफ़्त में सवाब ख़ुदा जी नमाज़ रसूलुल्लाह जो मेराज अल्लाह जो दीदार करे तो असां लाइ नमाज़ जो तोहफ़ो खणी मदीने अल्लाह से फरमायो मुंहिंजा महबूब ख़ाली न वञ कुझु तोहफ़ो खणी जी मुझा मौला अल्लाह से नमाज पंजा वक्त फरको माफ थींदे थींदे पंज वक्त बहरहाल मदीने जी नमाज आजी अल्लाह जो ऐलान फरमायो अस्सलातु मिअराजुल मोमिनीन नमाज मोमिन जो मेराज अस्सलातु इमादुद्दीन नमाज दीन जो थंबो अस्सलातु कुर्रतु ऐनी मदीने जे साईं फरमायो तो मुझो उम्मती दुनिया जे कंहिं कुंड में मुझे नमाज पढ़ंदो आहे त मां रसूलुल्लाह जी अखियुनि खे थदान बस अब आशिक़ रसूल आयो या कोन आयो जेके आशिक़ रसूल हथ मथे खणे चवंदा आहिनि त थोरो चवण बि जो मुंहिंजा दोस्त अल्लाह से क़ुरान में नमाज जो 700 मरतबा ज़िक्र फरमायो आहे 700 मरतबा हर जगह ते नमाज इस्लाम जो अहम हुकुम क़यामत जे ॾींहुं पहिरीं नमाज जे बारे में पर मुंहिंजा दोस्त अवां चयो न असां आशिक़ रसूल जेको आशिक़ हूंदो आहे पंहिंजे महबूब जे तोहफ़े खे करे चालींदो अब आया नमाज रसूलुल्लाह जो ॾिनल असांखे गिफ्ट आहे मदीने जो साईं अल्लाह जो दीदार कयो महबूब फरमायो तो मुंहिंजो दीदार अल्लाह जो दीदार मुंहिंजो मेराज वरी मुंहिंजा उम्मती नमाज पढ़ंदा उन्हनि जो मेराज नमाज तेरी मेराज के तू लोह तक पहुंचा हवाइए महबूब जो मेराज अल्लाह जो दीदार तेरी मेराज के तू लोह तक पहुंचा मेरी मेराज के मैं तेरे कदम तक पहुंचा बावन फरमाया अस्सलातु मेराज नमाज मोमिन नमाज पढ़ो रसूलुल्लाह जे अखियुनि खे थदान मदीने जो बुलाव अची वेंदो उम्मीद आहे खुदा करे त मौत हुजल मदीने में मौत होई वञे बाबा हुन खां वधीक छा आशिक़ ये चवंदा यार ईमान पे दे मौत मदीने की गली में मदफन हमारा महबूब के कदमों में हजरत अम्मार बिन ज़ियाद रज़ी अल्लाह ताला अन्हु सहाबी रसूलुल्लाह जंग ओहद
हदीस पाक पहुंचे तो जग में साईं लड़े साईं बाजू कटजी वई टंगू कटजी साईं ज़मीन अचानक रसूलुल्लाह जे चेहरे ते जो नज़र पई महबूब जे चेहरे खे साईं आशिक़ जे जान में वरी जान अची ज़मीन त घसीटे पाण खे महबूब जे कदमनि में वञी किरियो महबूब जे कदमनि में जो आयो तो बर्बाद चायो नहीं होते या रब ईमान पे दे मौत मदीने की गली में मदफन हमारा महबूब के कदमों में पड़ा महबूब के कदमों में जो रूह परवाज़ की तो शहीद जिंदा हुआ और शहीद के जिस्म में आवाज केड़ा सुभान अल्लाह आवाज पे आया गर्वते सर तेरे कदमों में धरा गर्वते सर तेरे कदमों में धरा अरे जितनी भी हो एक ही सजदे में अदा जितनी भी हो एक ही सजदे में अदा किड़ा पयूं गुनाहगार किन्ना बोझाएं जेड़ी तब पानी बारो हो तो हली इंदम पान पर आप कुछ अच भेज दिया अब मदीने वालों से सिफारिश करो पर असा पियो तो चो थिए नमाज कम से कम पढ़ो मो देखा जड़ा ये न पोरी ससुयरो करती त मोरे मोन जी सुती संदेई अथा तो कई ओ कचो चढ़ी चनके हो तो हली दम पान पर आप कुछ अग भेरी दिया अथा चवे बलोच कमीनी मां कुछ न वजन अब समझो जागो क्या न जागन मानी सुतियन सूर उराया अब आए न है जागन मानी सुतियन सूर उराया सुतियन सूर उराया अल्लाह सजना बनाया सुतियन सूर उराया जागो जागो किया अल्लाह की इबादत लगा दिशला टीवी लगा है ना तो मुझे दोस्तों खुदा दी नमाज की पाबंदी करो रसूलुल्लाह जी अखिन की थदान इस्लाम जो खंबो हिकड़ी हदीस नहीं आयो मौला फरमायो त ला ईमान लहू लिमन ला सलात लहू ला दीन लहू लिमन ला सलात लहू उन मानू ईमान कामिल है जो नमाज नथो उन जो दीन कामिल है जो नमाज नमाज मुसलमान ए काफिर के दरमियान में फर्क रब कायनात जो हुक्म या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलात इन्नल्लाहा मअस-साबिरीन ईमान वालो जने नमाज मथा को नारे तकबीर नारे रिसालत उलमा अहले सुन्नत जने नमाज मथा रुचो वक्त अची वने परेशानी वाली घड़ी अची वने दवा वेला न कजो रोज हिना हाल न कजो इस्तईनु बिस्सब्रि वस्सलात सब्र इस्तकामत का कम वठो ऐं नमाज सां मदद खुदा जी नमाज सां मोहब्बत कंदो सब्र इस्तकामत का कम वठंदो मुंहिंजा दोस्तो जॾहिं रब जी नमाज पढ़ंदो तव्हांखे रब जो क़ुर्ब हासिल थींदो ऐं महबूब जो फरमान अस्सलातु क़ुर्रतु ऐनी नमाज मुंहिंजी अखियुनि जी थधाण महबूब जी अखियुनि खे थधाण मिलंदी अमां नमाज पढ़ंदो रसूलुल्लाह राज़ी थी वेंदो मदीने जी टिकट अची कहिड़ा हिसाब अब नमाज पढ़ंदो चो इंशाअल्लाह सब जो इंशाअल्लाह
इंशाअल्लाह वधीक साईं क़िबला मोहम्मद ईसा नईमी साहब स्टेज मथा रौनक नमा जलवे अफरोज थी चुका इंशाअल्लाह छाए तव्हां जे साम्हूं मिठा बोल बोलींदा लबे कुशाई कंदा पंहिंजे माहिरियत जो फन जो मुज़ाहिरो कंदा इंशाअल्लाह जो को सो बस हमारा तो सिर्फ कह देना है यारो तुम मानो न मानो तुम्हारी है मर्जी ये फकीराना है सदा कर चले सदा खुश रहो हम दुआ कर चले इंशाअल्लाह।